नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मसाइल तरावी में आयात सजदा जे तिलावत जे मुतल्लिक़ मसलन जो सिलसिलो हलंदड़ आहे। उन सिलसिले में अॼु पहिरियों मसलो इहो आहे त सजदे जी आयत कई माण्हू खां ॿुधई, ख़्वाह पूरी आयत ॿुधे या सिर्फ़ सजदे जा लफ़्ज़, माक़बल जो लफ़्ज़ या माबाद जो लफ़्ज़ ॿुधे, ख़्वाह उहे अरबी ज़बान में ॿुधे या कंहिं ॿी ज़बान में। ख़्वाह ॿुधण वारो ॼाणे थो त इहे सजदे जी आयत जो तर्जुमो आहे या नथो ॼाणे, बहरहाल हर सूरत में सजदो वाजिब थी वेंदो आहे। ऐं न ॼाणण जी सूरत में सजदे अदा करण में जेका ताख़ीर थींदी आहे उन में उहो माज़ूर सम्झो वेंदो आहे। ॿियो मसइलो आहे, जेकर कोई माण्हू निमाज़ जी हालत में कंहिं ॿिए खां सजदे जी आयत ॿुधई, ख़्वाह ॿियो बि निमाज़ में हुजे, त इहो सजदो निमाज़ खां ॿाहिरि सम्झो वेंदो, लिहाज़ा इन सजदे खे निमाज़ जे अंदरि अदा न कयो वेंदो बल्कि निमाज़ खां ॿाहिरि ई अदा कयो वेंदो। ऐं टियों मसइलो आहे त जेकर कोई मुक़र्रिर ख़तीब आलिम सजदे जी आयत पढ़े थो दौरान ख़ुतबा, दौरान तक़रीर, त सभु ॿुधण वारनि ते सजदो वाजिब थी वेंदो आहे ऐं सभु ॿुधण वारनि खे अलाइदा अलाइदा सजदो करणो पवंदो, छो जो सजदे जी आयत पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़ ॿिन्ही ते सजदो वाजिब थी वेंदो आहे। उन खां बाद में हिकिड़ो मसइलो आहे आयत सजदा जे मुतल्लिक़। जेकर हिकिड़ो उस्ताद हिकिड़ी मजलिस में वेही करे हिकु ई आयत सजदा केतिरनि ई ॿारनि खे अलाइदा अलाइदा पढ़ाए थो ऐं हिकु ई, त इन सूरत में हिकु ई सजदो काफ़ी थींदो, पर उस्ताद जेतिरनि ॿारनि खां सजदे जी आयत ॿुधंदो त उनखे ओतिरा सजदा वाजिब थींदा, छो त उन इलाही ॿारनि खां इहा सजदे जी आयत ॿुधी आहे, इन करे उन ते एतिरा सजदा वाजिब थी वेंदा। अल्लाह ताला असांखे शरीयत मुताहरा जे मसाइल सिखणु, ॿुधणु ऐं उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल मंज़ूर फ़रमाए।